नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह इख़्तियार ऐं हाणे बुलेटिन जी शुरूआत खां शामिल कंदासीं हिन वक़्त जी हेडलाइंस। कराची, हैदराबाद ऐं घोटकी समेत मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में आदमशुमारी जो पहिरियों मरहलो घरनि जी ॻणप कई पई वञे। कराची जे जोहरवार इलाइक़े में पेन बदिरां पेंसिल जो इस्तेमाल, कवरेज कंदड़ साफ़ियुनि सां अमले जे इंचार्ज जी बदतमीज़ी, रहवासियुनि जो पेंसिल जे इस्तेमाल ते एहतजाज, अमले माफ़ी वठी छॾी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आदमशुमारी ते ख़दशा वारे छॾिया। संदसि चवण आहे त आदमशुमारी ते ख़दशा ख़त्म करे मरहलो अॻिते वधायो वञे। उमीद त मामलो हल कयो वेंदो। पंजाब में पीपी कारकुन ते हमला थी रहिया आहिनि, जंहिं सबबि इजलास मुलतवी कया विया। सेनेट में मुखालिफ़ रकबन एहतजाज, एहसन पानामा केस ॿीहर हलाए वज़ीर आज़म खे तलब करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म खे न घुरायो त रिकॉर्ड ई तलब करे हा। पानामा केस ॿीहर हलाए वज़ीर आज़म खे तलब कयो वञे। उमीद त फ़ैसिलो पुराणियुनि रिवायतुनि खां अॻु हूंदो। वज़ीर आज़म खे सज़ा न मिली त केस क्लीन चिट बि न मिलंदी। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ मेमो गेट ऐं हुसैन हक़ानी जे ताज़े बयान ते पार्लिमानी कमेटी जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त हुसैन हक़ानी जा इंकशाफ क़ौमी सलामती जो मसइलो आहे। ख़ुर्शीद शाह अॻूणे सफ़ीर खे ग़द्दार चई पंहिंजी जान आजी कराई आहे। पीपी ऐं तहरीक इंसाफ़ हुसैन हक़ानी जे मामले ते पार्लिमानी कमीशन जोड़ण जी हिमायत करे छॾी। कमेटी ॾिसंदी त उसामा बिन लादेन जा कंहिं सां राब्ता हुआ, हिकु भेरो अछा कारा पधरा थियण घुरिजनि। मुल्क ऐं क़ौम लाइ गॾिजी कम करण ई जमहूरियत आहे। ख़ुर्शीद शाह जो ख़्वाजा आसिफ जे बयान ते रद्दअमल। सुप्रीम कोर्ट भी अॻूणे सफ़ीर हुसैन हक़ानी खे पाकिस्तान आणण लाइ दरख़्वास्त दाख़िल। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गीलानी खे धुर बणायो वियो। अॻूणे हुक्मराननि जो नालो ईसीएल में शामिल करण जी अपील। पीपी सेनेटर रहमान मलिक चयो आहे त हिन वक़्तु हुसैन हक़ानी जो बयान अचण मुल्क ख़िलाफ़ साज़िश आहे। हिकु मामले ते ज़ोरी ॾिठो पियो वञे। केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि जेके क़ौमी मफ़ादनि ख़ातिर नथियूं करे सघजनि। पीपी पंहिंजे दौर में जेको कयो उहो मुल्की मफ़ाद में हो। फ़ौजी अदालत मां मौत जी सज़ा मिलियल टिनि ख़तरनाक दहशतगर्दनि खे साहिबा जेल में फाही चाढ़ियो वियो। पाबंदी तंज़ीमनि जा दहशतगर्द सईद ज़मान, शाह वली ऐं मोहम्मद ज़ीशान पाक फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे एहलकारनि ते हमलनि में मुलविस हुआ। पाक फ़ौज जो तर्जुमान जस्टिस अहमद अली एम शेख सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो। कसम खणण बाद जस्टिस अहमद अली शाह पारां मज़ाइका ते हाज़िरी फातिह ख़्वानी कई। संदसि चवण आहे त अवाम खे बर वक़्त इंसाफ़ फराहम कयो वेंदो ऐं हू करप्शन ख़िलाफ़ जहाद जारी रखंदा। सखर में निसानिक मुलाज़िमनि जे एहतजाज दौरान म्यूनिसिपल मुलाज़िमनि में झेड़ो, हिक ॿिए ते लतुनि ऐं मुक्कनि जो वसकारो, इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। ऐं पीसीबी वेस्ट इंडीज़ दौरे लाइ वनडे ऐं टी20 टीम जो ऐलान करे छॾियो। उमर अकमल फिटनेस मयार ते पूरो न लहण ते टीम मां ड्रॉप। कामरान अकमल अहमद शहज़ाद जी क़िस्मत चमकी पई। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट sintvnews.net ऐं ॾिसंदा रहो सिंध टीवी न्यूज़।